ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे पहिरें अध्याय जे 2 भाग में श्री परमेश्वर जे विराट रूप जो गुणगान कयो, जंहिं में पाण ॾिठो त सभु कुछ उन विराट स्वरूप में ही समायल आहे। सभई चो जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जो 2 अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिं जो नालो आहे ईश्वर जे सौख्यम ऐं स्थूल रूपन जो बयान करण। श्री सुखदेव जी महाराज चयो, ए राजा, परमेश्वर जे ध्यान करण जो पहिरियों रस्तो ही विराट रूप आहे। जॾहिं ही जीव पंहिंजो मन संसारी माया खां जुदा करे, तॾहिं उन जो मन नारायण जी जी तरफ़ लगे थो ऐं परमेश्वर जे ध्यान करण सां संसारी माया छुटी वञे थी। ऐं जेके माण्हू बुद्धिवान ऐं ज्ञानी आहिनि, उहे 8 ही पैर हरि चरणन में ध्यान लगाए संसारी व्यवहार से कुछ भी कम नथा रखन। ए राजा, जेकॾहिं तुंहिंजे मन में हिन गाल जो सिंसो पैदा थिए त माण्हू गृहस्थ छॾे जंगल में वञी नारायण जी जो सुमरन ऐं तप कनि था, तॾहिं हू खाइण पीअण कपड़न ऐं बर्तनन खां सवाइ ॾाढा दुखी थींदा हूंदा। पोइ उन माण्हूअ जो मन परमेश्वर जे ध्यान ऐं भजन में कहिड़ी तरह लॻंदो। त हे राजा, इन ॻाल्हि जो जवाब ही आहे त नारायण जी पंहिंजे रखेश्वरन तपस्वियन ऐं पंहिंजे भक्तन जे वास्ते पहिरियां ई सभु सामान तयार करे रखियो आहे। जीअं दुनिया में माण्हूअ खे महिनत करण सां सभु कुछ मिले थो, तीअं हरिजन पृथ्वी सुम्हण लाइ तयार समझी उन ते सुख सां सुम्हे थो। छो त निंड अचण खां पोइ जहिड़ो पलंग ऐं गादेलन ते सुम्हण सां सुख मिले थो, अहिड़ो ही पृथ्वी ते सुम्हण सां बि प्राप्त थिए थो। अहिड़ी तरह विहाणे जो कमु बांह ॾेई सघे थी ऐं घणनि क़िस्मनि जा फल फूल ऐं मेवा खाइण लाइ जंगल में मिलनि था, जे ख़ुशीअ सां खाइजनि त पेट भरिजी वेंदो ऐं ॿी कंहिं शइ खाइण जी ख़्वाहिश बि न थींदी। 2 हथनि खां वधीक ॿियो कहिड़ो चङो बर्तन थी सघंदो, जंहिं जे पुराणे थियण या चोर ठग जे खणी वञण जो डपु बि नथो रहे। ऐं कपिड़ा पाइण वास्ते दरख़्तनि जा पन बस आहिनि, जिन जे फाटण या धोअण जो कुझु बि सोच नथो थिए। जेकॾहिं पतनि सां बुत लिकायो न वञे ऐं सी लॻे त ॻोठनि जे ॿाहिरां केतिरा ई पुराणा कपिड़ा लथा पिया हूंदा आहिनि, उहे खणी पंहिंजो बदन लिकाहे ऐं टुकरनि जूं गारूं घरनि तौरु रहण लाइ सम्झणु घुरिजनि। नदियुनि तलाइनि वग़ैरह मां पाणी पी ऐं स्नान करे पंहिंजी घुर्ज पूरी कजे। ऐं जेको आदमी जंगल में वञी परमेश्वर जी शरण पवंदो आहे त उनखे शींहं रिछनि वग़ैरह खां को बि डपु नथो रहे ऐं ॿियो को बि जंगली जानवर परमेश्वर जी कृपा सां उन ते हमिलो बि नथो करे। परमेश्वर स्वयं उन माण्हूअ जी रक्षा थो करे। जेको माण्हू परमेश्वर जे ध्यान भजन खां बेमुख थो रहे, उहो व्यक्ति नदी ऐं नरकनि जो दुख ज़रूरु सहे थो। ऐं जेको आदमी संसारी माया खां आज़ाद थी परमेश्वर जे ध्यान ऐं सुमरन में रहे थो, उनखे खाधे ऐं कपिड़े पाइण जे वास्ते कंहिं गृहस्थी वटि नथो वञणो पवे। दुनिया वारा आदमी हरि भक्तन खे सुञाणी नथा सघनि। हरि भक्तन जा कम परमेश्वर पाण थो करे। आदमीअ खे ही ॻाल्हि सम्झी सबर करणु घुरिजे त
जंहिं नारायण जी मूंखे पैदा कयो आहे सो खाधे ॾियण लाइ बि सुमर्थ आहे ऐं कॾहिं बि बुखियो न छॾींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। ए राजा, जॾहिं तूं माउ जे गर्भ में हुएं तॾहिं बि उन ई परमेश्वर तोखे खाधो पहुचायो, त हाणे वरी कहिड़ी तरह बुखियो रहंदे। परमेश्वर तुंहिंजे पैदा थियण खां अॻु में ई तुंहिंजी माउ जी छातीअ में खीरु पैदा कयो हो। थोरो वीचार करणु घुरिजे त परमेश्वर जी दया ऐं कृपा खां बिना माउ जी छातीअ में खीरु कहिड़ी तरह पैदा थियो हूंदो। पर हिन वीचार हूंदे बि जेको आदमी सब्र नथो करे उनखे महामूर्ख सम्झणु घुरिजे। ॾिसो त अगरि को माण्हू पंहिंजे घर जे दरवाज़े ते गऊ या बैल ॿधंदो आहे त उहो बि उन जे अन दाणे गाह पाणीअ जी सोच रखंदो आहे। तॾहिं नारायण जी जो सभिनी खे जीविका ॾियण वारो आहे, उहो कहिड़ी तरह पंहिंजे दास जी चिंता छॾे उनखे बुखियो रखंदो। परमेश्वर त उन वक़्तु बि तोखे कीन विसारियो जॾहिं तूं हिकु बूंद पाणीअ जे बराबरि हुएं। वरी परमेश्वर पंहिंजी महिमा सां तुंहिंजे ॿिन्ही कुलनि में हथ ठाहिया ऐं उन्हनि हथनि में 10 आङिरियूं ठाहियूं। पोइ तूं कहिड़ी तरह थो सम्झी त परमेश्वर तोखे विसारे छॾींदो। ए राजा, कंहिं बि माण्हूअ खे एतिरी सुमर्थी न आहे जो हू परमेश्वर जे गुणनि खे ॼाणी सघे। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।